یا رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن جی سنت مبارک تجھے چہرے تے بھی سجائی پئی ہے. رب جو قرآن، رب العرش العظیم جو کتاب تجھے پیٹ ہے، تجھے سینے میں بھی ہے، پھر بھی تو اڑی زیادن وار آئین غلط رستہ اختیار کیا شو شاہ یا رب سا جنگ جو اعلان تو کرے، شاہ رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن جی عزت تو وار کرے، شاہ تو کرن چاہے پٹر تو شاہ تو کرن چاہے. ایکڑی گال بتائے ماں یار ماں واقف آیا. یار جڏहिं انسان جے مٿوں غضب نازل کندو आहे न त ان جے مٿوں ईअं نازل न कंदो आहे، उनखे पंहिंजी औकात यादि ॾियाराईंदो आहे त पंहिंजी औकात ते अच، मां रब तोखे ॾिसां थो. ख़ुदा जो कसम मां यार मां वाक़िफ़ आहियां. न बशकींदई अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम कॾहिं बि न बशकींदई. ॿुधो जेके क़ुर जिन न पढ़ियो आहे उहे बि ॿुधो، हा जिन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे उहे बि ॿुधो. ख़ुदा जो कसम गज़ब अचण वारो थियो. गज़ब तव्हांजे मथो जॾहिं नाज़िल थींदो उन वक़्त में न चइजे त मुंहिंजे मथो इहो अज़ाब कीअं नाज़िल थियो, कहिड़ो गुनाह कयो. उन वक़्त में तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजा गम यादि ईंदा आहिनि. ऐं कई जेका हराम पाई अथव उहे यादि नथियूं अचनि. यादि रखो रब्बुल अर्शिल अज़ीम, रब्बुल अर्शिल अज़ीम सुभाणे पंहिंजे घर जे मथां अज़ाब नाज़िल थियो उन ते रोइजांइ न. छो हो ख़ालिक़ अकबर आहे, हो रब्बुल अर्शिल अज़ीम आहे. किन जूं ॼंगूं थो कटे त किन खे रोड रस्तनि जे हादसनि ते थो हाणे त किन खे वरी ख़ुदा जो कसम आहे अहिड़ो थो चेल वञनि जो हिकु हंधि त गूंग बि उते था कनि त मुटनि बि उते था. ओ यार ख़ालिक़ अकबर आहे, मां उन मां वाक़िफ़ आहियां. उनखे ख़बर आहे त हिन इंसान खे औकात कीअं यादि ॾियाराए. रब खे ख़बर आहे. बहरहाल ॿुधो, रब खे जंग जी दावा न कर. रब ताक़तवर अथई. रब चए थो मां गफ़ूर रहीम बि आहियां. वरी 99 नालनि मां हिकिड़ो नालो वाहिदुल क़हार बि अथई. जॾहिं क़हार ते आयो मां न बशकींदोमांइ. रब्बुल अर्शिल अज़ीम ख़ुदा जी इज़त जो कसम न बशकींदई. यादि रखो हिन महिल वक़्तु आहे. हमेशह वॾी तौबा के कई आहे तोखे ख़बर आहे, जेके अस्पताल जे वार्ड में दाख़िल थिया. वॾी तौबा के कई आहे तोखे ख़बर आहे, जेके मुसीबत में गिरफ़्तार थिया. वॾी तौबा के कई आहे ख़ुदा जो कसम जेके जेलनि जा क़ैदी थिया. हिन महिल वक़्तु ते हर शइ में सही आहे. मनाए रुठल यार खे मतां अचण वारो गज़ब रुकिजी वञे. बहरहाल हिन ॻाल्हि ते अमल कजो. अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे.